हेलो हाँ नहीं मत धिंगर रखिए सुभाणे खास मलाक सरदार हाजी दादे थोबे साहब जे लाइ ताहिर हुसैन पो जे लाइ खास प्रोग्राम रखियो आहे। पहलान बोश्की पंजाबी पहलान बोश्की पहिरां सुमार थिए हीअ बाक़ाइदे बोश्की पंजाबी अॼु घुरायो वियो आहे। सिकंदर थिए ख़ासि करे घुरायो आहे। मोहतरम असांजो क़ाबिल एतिराम अब्दुल्ला साहब पंडारी साहब पहुतो आहे मलाकड़े में। कादिर मलाद भी मेहरबाना पहला बोश्की पंजाबी पहला सुमार दे वाह पूरा मोहम्मद इस्माइल थे बाबा ये जो फाइट वाले सिकेंदर से पंजाबी मानो मेहरबानी करे हथ छो शरीफ वाह पहला जो पंजाबी दोनों थे सख्त मुकाबला वाह पहलवान वाह पंजाबी वाह वाह थे बाबा सता थे बैठो है आशक से बैठो लगे तारी ना 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 वो थे बा वो थे बा वो थे बा थे बा वो थे बा एना सिक एना बुत तो नहीं रन वारो झेड़ो लाए बैठो एना थे बा ओ सुमार मारे सुमार ही जगह थेबा तई आयो अल्लाह जो कदम करोड़ीअ ते माण्हू थेबे जान ॾिनी तई वफ़ादार क़ौम आयो ॻाल्हि तुंहिंजी क़ौम अॻियां वेठी आहे मल गॾु सॼी दुनिया बि चए मल गॾु कॾी सता थेबो आया तुंहिंजे क़ौम जा बिल 500 रुपया चवंदो मल वापसि आ मां हिते खे सम्झा